नेशनल एमरजेंसी ऑपरेशन सेंटर के कोऑर्डिनेटर कैप्टन अनवर, सूबाई एमरजेंसी ऑपरेशन सेंटर के कोऑर्डिनेटर इशराक सोढर ऐं बिल एंड मेलिंडा गेट्स फाउंडेशन के डॉक्टर अहमद अली थरपारकर ज़िले में हलंदड़ पोलियो ख़िलाफ़ मुहिम जो जाइज़ो वठण लाइ थर पहुतल आहिनि, जिन अॼु ऐं कल्ह ज़िले जो दौरो करे पोलियो ख़िलाफ़ हलंदड़ मुहिम जी कवरेज ऐं कारकर्दगी जो जाइज़ो वरितो। बाद में नेशनल एमरजेंसी ऑपरेशन सेंटर के कोऑर्डिनेटर कैप्टन अनवर की हिदायत हेठि सदारत हेठि दरबार हॉल में गॾिजाणी थी, जंहिंमें सूबाई एमरजेंसी ऑपरेशन सेंटर के कोऑर्डिनेटर इरशाद सोढर, बिल एंड मेलिंडा गेट्स फाउंडेशन के डॉक्टर अहमद अली, डिप्टी कमिश्नर थरपारकर अब्दुल हलीम जागीरानी, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर थरपारकर एट मिठी, डॉक्टर लेखराज सारंगाणी, एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 थरपारकर रियाज अहमद शेख, एडिशनल डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर थरपारकर डॉक्टर भरत कुमार, जेको पोलियो जो फोकल पर्सन भी आहे, समेत ॿियनि वास्तेदार अमलदारनि शिरकत कई। गॾिजाणी में डिप्टी कमिश्नर थरपारकर अब्दुल हलीम जागीरानी पोलियो ख़िलाफ़ मुहिम के हवाले से तफ़सीली ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त पोलियो ख़िलाफ़ शुरू कयल मुहिम जी शुरूआती ॾींहं में जेके चैलेंज साम्हूं आया उन्हनि खे फौरी तौर हल कयो वियो आहे ऐं मुस्तक़बिल में अहिड़े क़िस्मनि जे चैलेंजनि खे मुंहुं ॾियण लाइ जटाधार हिकमत अमली जोड़ी वई आहे। गॾिजाणी में ॻाल्हाईंदे डीसी चयो त इहा ख़ुशि आईंदा ॻाल्हि आहे त ज़िले में को बि पोलियो जो इनकारी केस मौजूदु नाहे। हुन चयो त ज़िले के पोलियो खां पाक वारे स्टेटस खे हर हाल में बरक़रार रखियो वेंदो। उन मौक़े ते गॾिजाणी खे ब्रीफिंग ॾींदे एडिशनल डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर थरपारकर डॉक्टर भरत कुमार ॿुधायो त हिन महिल ज़िले थरपारकर जे सिर्फ़ 2 तालकनि मिठी ऐं इस्लाम कोट में 9 सेप्टेंबर खां 13 सेप्टेंबर 2024 ताईं पोलियो ख़िलाफ़ मुहिम शुरू कई पई वञे, जंहिं दौरान ॿिन्ही तालकनि जी कुल 92,466 ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरिया वेंदा, जंहिं मक़सद लाइ कुल 384 टीमूं जोड़ी वयूं आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची